बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इन आयत शरीफ जे अंदर अल्लाह तबारक व तआला बिनी जान जे सरदार आमिना जे लाल मदीने जे मीर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकिड़े वॾे सफ़र जो ज़िक्र करणु फरमायो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॿ सफ़र पंहिंजे ज़िंदगी मुबारक में वॾा बरकत वारा, जो ॿिन्ही सफ़रनि जो क़ुरान पाक जे अंदरि रब साईं ज़िक्र करणु फरमायो। हिकु आहे मेराज, ॿियो आहे हिजरत। हिजरत खां हिकिड़ो साल अॻु में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला मेराज कराइण फरमायो। हर नबीअ के अल्लाह तबारक व तआला जो कुर्ब वेझड़ाई मेराज ज़मीन ते थियो आहे। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला जाग में सुजागीअ में जिस्म ऐं रूह सूदो मेराज कराइण फरमायो। मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा ताईं, मस्जिद अक्सा खां पहिरें आसमान ते, ॿिए ते, टें ते, चोथें ते, पंजें ते, छहें ते, सतें ते, अर्श मौला ते। अल्लाह तबारक व तआला असांजे नबीअ खे ॿ ख़ूबियूं अदा करणु फरमायूं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इंसान ज़ात सां आजिज़ी करणु फरमाई। पूरे इंसानियत सां सुठो तालुक़ जोड़णु फरमायो। पंहिंजनि सां बि, परावनि सां बि, सजणनि सां बि, दुश्मननि सां बि। जॾहिं उहा तकमील थी पुगी, अल्लाह तबारक व तआला पूरे इंसानियत के नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम मालूम कराइण फरमायो। पंहिंजा रिश्तेदार चाचा भी मुखालिफ थी विया, जंगियूं करण लगा। ताइफ वारनि उन्हनि भी काफ़ी तकलीफ़ा ॾिनियूं। मक्के पाक में रहंदड़नि मर्दनि औरतुनि काफ़ी तकलीफ़ा ॾिनियूं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ओझ रखिया विया। 13 साल रिसालत ऐं नबूवत वारी ज़िंदगी मुबारक जेका मक्के पाक में आहे, उहा ॾुखनि ऐं ॾुखनि वारी आहे, सूरनि ऐं सूरनि वारी आहे। पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आजिज़ी इख्तियार कई, बदिलो वठणु कोन फरमायो। वाक़ियो मशहूर आहे औरत जो जेका गंद उछलाईंदी हुई, जॾहिं बीमार थी पई त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन खां पुछा करण विया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखलाक के ॾिसी करे उहा मुस्लमान थी पवे थी।
अहिड़ा खोड़ ई वाक़िया आहिनि। अल्लाह तबारक व तआला मके वारनि खे इर्द गिर्द वारनि खे जेके चौधारियूं ॻोठ हा उन्हनि खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत ऐं मक़ाम ज़ाहिर करणु फरमायो त इंसानो जेकॾहिं मुंहिंजे नबी इमामुल अंबिया सैयदुल अंबिया आमिना जे लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तव्हां वटि क़दुरु न आहे त मां अल्लाह वटि केॾो क़दुरु आहे जो मेराज नसीब करणु फरमायो। ॿियो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह पाक जी बंदगी दीन इस्लाम जे करे हक़ जे करे जेके तकलीफ़ूं आयूं पाण फरमायाऊं समूरनि नबियनि जूं तकलीफ़ां उहे हिकिड़े पासे पर मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं तकलीफ़ूं ऐं ॾुख ॾाखिड़ा उहे अञा वधीक आहिनि। अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शफ़ाअत जो मक़ाम अता करणु फरमाईंदो। क़यामत जे ॾींहुं कंहिं नबीअ खे मजाल न थींदी जो सिफ़ारिश करे त हिसाब किताब थिए। असांजो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला जे हुज़ूर में सजदो करणु फरमाईंदा। पाण फरमायाऊं अल्लाह पाक मूंखे दुआ सेखारणु फरमाईंदो मां उहा घुरंदुमि। अल्लाह पाक खे रहम अची वेंदो। पाण फरमायूं रब जो हुकुम थींदो इरफ़ा रासक या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए मोहम्मद मथो मुबारक मथे खण घुर त मां तोखे ॾियां। इहो आख़िरत में अल्लाह तबारक व तआला मक़ाम हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता करणु फरमाईंदो। तंहिंजे करे असां बि उन नबीअ जा उम्मती आहियूं। दुनिया जी ज़िंदगीअ में रही करे अल्लाह तबारक व तआला जे मख़लूक़ सां तालुक़ सुठो रखूं। पंहिंजनि सां परावनि सां सजणनि सां दुश्मननि सां चङाई कयूं। अल्लाह तबारक व तआला जो इहो ई हुकुम आहे इदफ़ा बिल्लती ही अहसन, तव्हां दफ़े कयो बुराईअ खे नेकीअ सां। पलीताई पाक कपिड़े पाक पाणीअ सां साफ़ थींदी आहे, पाक थींदी आहे। पलीताई पलीताईअ सां साफ़ न थींदी। त अल्लाह तबारक व तआला जो इहो हुकुम आहे त बुराईअ खे तव्हां चङाईअ सां दफ़े कयो। त जीअं ई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला मक़ाम अता करणु फरमायो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेको अल्लाह तबारक व तआला जे लाइ निवड़त कंदो अल्लाह पाक उनखे बुलंद कंदो। मेराज जो वाक़ियो तमामु डिघो आहे। कुरान पाक में जेको ज़िक्र आहे सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम, इहो एॾो सारो शेर कंहिंजे वस में न आहे। उहा पाक ज़ात आहे अल्लाह पाक जी जंहिं शेर करायो पंहिंजे बाने खे मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत उम्मा हानी रज़ी अल्लाह तआला अन्हा जे घर में सुतल हा। ॿी रिवायत में अचे थो काबतुल्लाह शरीफ़ जे हतीम में सुतल हा। जाता नेसारो आहे काबतुल्लाह शरीफ़ जे अदावत खां भरिसां जॻह छॾियल आहे, उनखे चौदीवारी आयल आहे। इन जाइ ते सुम्हिया पिया। अल्लाह जो हुकुम थियो जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम खे
वञ जन्नत मां बोराक काहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वठी आ। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम आयो, बोराक ॿाहिरां ॿधण फरमायाई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आरामी हा। ॿ रिवायतूं ॿुधाई वञनि थियूं। जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो, या रब, मुहम्मद के कीअं जाॻायां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिक रिवायत त पंहिंजा ॻल गिटा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तिरनि मुबारकनि ते हण, तां त थधाण महसूस करे मुंहिंजो महबूब जागी पवे। ॿी रिवायत पंहिंजा चप मुहम्मद जे पेरनि जे तिरनि खे लॻाए चुमी वठण फरमाए, तां त मुंहिंजो महबूब जागी पवे। आहे मलाइकनि जो सरदार जंहिंखे 600 पर आहिनि, सिर्फ़ु 2 पर खोले, हिकु मशरिक़ ताईं, ॿियो मग़रिब ताईं, हिकु ओभर खे ढके छॾे, ॿियो ओलह खे ढके छॾे। एॾो ताक़त वारो मलाइक, नूरानी मलाइकनि जो सरदार, इंसान खे अची चुमी ॾे थो। इन मां मालूम थियो त इंसान जो मक़ाम आला ऐं उत्तम आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सुजाग थी पिया। फरमाया, जिब्राइल ख़बर ॾे कि अल्लाह जो हुकुम थियो आहे, साईं जो वसुल विसाल जी राति आहे, मुलाक़ात जी राति आहे। पाण वज़ू करणु फरमायाऊं। बोराक ॾे आया। बोराक ख़ुशीअ मां टप पियो ॾे। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम बोराक खे चयो, ए बोराक, माठ कर, अॼु तुंहिंजे मथां उहो शान ऐं मान वारो पैगंबर सवार थियण वारो आहे, जो एॾे शान ऐं मान वारो कॾहिं बि तुंहिंजे मथां सवार न थियो आहे, न वरी क़यामत ताईं थींदो। उहो बोराक इहे लफ़्ज़ ॿुधी करे पघर में टिमी पियो। यानी उहो बोराक बि अकुलमंद हो। मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा ताईं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सफ़र मुबारक बोराक ते थियो आहे। बोराक बर्क खां वतल आहे, जंहिंखे विॼु चइबी आहे। उन बोराक जी रफ़्तार एॾी हुई जो जिते उनजी नज़र पवे पई, उन जाइ ते पेर रखे पियो। मेराज जे वाक़े मां तौहीद मालूम थिए थी, अल्लाह तबारक व तआला जी वहदानियत मालूम थिए थी, अल्लाह तबारक व तआला जे कुदरत जो निज़ारो मालूम थिए थो। हर जाइ ते हाज़ुर ऐं नाज़ुर अल्लाह तबारक व तआला जी ज़ात आहे। ॿियो कोई हर जाइ ते हाज़ुर ऐं नाज़ुर न आहे, ॾिसंदड़ ऐं गॾु न आहे, सिर्फ़ु रब करीम जे ज़ात खां सवाइ। जेकॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हर जाइ ते हुजनि हा, त पोइ मेराज छो करायो वियो। इन मां इहा शइ मालूम थिए थी त हर जाइ ते हाज़ुर नाज़ुर रब करीम जी ज़ात आहे। बोराक हलियो। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो, साईं हिते लहो, बरकातो नफ़िल पढ़ो। पाण नफ़िल पढ़णु फरमायूं, पुछा करणु फरमायूं, जिब्राइल ख़बर ॾे ही कहिड़ी जॻह आहे।
ॿुधायो वियो त ही यसरब आहे, मदीनो पाक आहे, अन क़रीब तव्हां हिजरत करे हेॾे ईंदव। जेकॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इल्मु ग़ैब जो हुजे हा त हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछा न करणु फरमाइनि हा। जॾहिं ख़बर हुई इन मां मालूम थी वियो त इल्मु ग़ैब जो जेको आहे त रब करीम जे ज़ात खे आहे। अॻिते हलिया, जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, हिते बि लहण फरमायो, ॿ रकातूं नफ़िल पढ़ो। बैतुल लहम जाते हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जाओ, तूर सीना ते तरसिया, उते नफ़िल पढ़णु फरमायाऊं, पुछा करणु फरमायाऊं त जिब्राइल ख़बर ॾे ही कहिड़ी जॻह आहे। चई साईं, तूर सीना जबल आहे, जाते हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम रब सां कलाम। काफ़ी जॻहुनि ते हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ करणु फरमायो त साईं लहो नफ़िल पढ़णु फरमायो। बरकत वारे जॻहुनि ते वञणु, इन मां मालूम थिए थो त माण्हू उते अजाइब ते वञे, इबरत फिराए, बरकत उतां हासिल करे। जॾहिं बैतुल मुक़द्दस आया, अल्लाह तबारक व तआला समूरन नबियन अलैहिस्सलातु वस्सलाम खे बैतुल मुक़द्दस में हाज़िर करणु फरमायो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन समूरन नबियन अलैहिस्सलातु वस्सलाम खे निमाज़ पढ़ाइणु फरमाई। असांजो नबी इंसाननि समूरनि जो त नबी आहे, पर नबियनि जो बि नबी आहे। इमामुल अंबिया, समूरनि पैगंबरनि रसूलनि जो अॻुवाण आहे त असांजो प्यारो पैगंबर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। मस्जिद हराम खां, बैतुल्लाह खां मस्जिद अक़सा ताईं इहो क़ुरान पाक जे अंदरि ज़िक्र आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सफ़र जो। बैतुल मुक़द्दस खां मथे उरूज थियो आहे, चढ़णु थियो आहे, उहो मेराज आहे। अॻे मुखालिफ़ सुवाल कंदा हुआ त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आसमान के ते कीअं चढ़िया, न का ॾाकण न को रसो। इहे उन वक़्त में कुझु फ़िरका हा जेके सुवाल कंदा हुआ। उन्हनि जो जवाबु अॼुकल्ह आसान आहे। ख़ासि करे वॾनि शहरनि में वॾियूं बिल्डिंगियूं ठहनि थियूं, माड़ियूं ठहनि थियूं, उन्हनि में आम ॾाकण बि रखी वञे थी ऐं लिफ्ट बि रखी वञे थी। पोइ जेतिरियूं मंज़िलूं ओतिरा हुनखे बटण आहिनि, जंहिंखे जंहिं मंज़िल ते लहिणो आहे उहो बटण दॿाए थो त उहा उते बीही रहे थी। इहा हिकु इंसान जी ठहियल लिफ्ट ऐं ॾाकण आहे। पर अल्लाह तबारक व तआला त इन खां वधीक क़ादिर आहे। हू त फरमाईंदो आहे कुन थी त उहा शइ थी पवंदी आहे। पोइ अलाह जे आॾो कहिड़ी देरि आहे जो ज़मीन खां आसमान ते पंहिंजे प्यारे खे घुराइणु फरमाए। पोइ ॾाकण कीअं ॾाकण आहे, उहो रब जे शान वटां आहे। लैस कमिथलिही, उहो रब थो ॼाणे त कीअं पंहिंजे महबूब खे अल्लाह पाक मथे घुराइणु फरमायो, गॾु रिफ़ाक़त में हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम। के एतिराज़ कंदा आहिनि त विच में मौसूमूं आहिनि, काथे थधाण आहे, काथे गरमाश आहे।
नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिस्म मुबारक उन उतां कीअं क्रॉस करे वियो। इंसान जी ठहियल एसी आहे, उन में ॿ बटण आहिनि। हिकिड़ो बटण हणिबो त थधाण थींदी ऐं ॿियो बटण हणिबो त गरमाश थींदी। इहा हिकु इंसान जी ठहियल पंहिंजी जॻह में कमरे वग़ैरह में फिट कई वञे थी। पोइ गर्मीअ जे मौसम में साॻी एसी थधाण जो कमु ॾिए थी ऐं साॻी एसी सियारे जे मौसम में गरमाश जो कमु ॾिए थी, हीटर जो कमु ॾिए थी। इहा हिकु इंसान जी ठहियल शइ आहे। पर अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन मक़ामात मां जॾहिं मथे घुराइण फरमायो त अल्लाह जे आॾो कहिड़ी देरि आहे। मुखालिफ़ हमेशह सिर्फ़ु सुवाल कंदा आहिनि त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज वारे वाक़े में काफ़ी मुखालिफ़नि सुवाल कया, उलमा किराम उन्हनि जा काफ़ी जवाब ॾियण फरमाया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पहिरें आसमान ते पहुता। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम दरवाज़ो खड़काइण फरमायो। आवाज़ आयो, मन दक़ल बाब, केरु आहे दरवाज़े खड़काइण वारो? जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो, अन जिब्राइल। मम माअक, तोसां गॾु केरु आहे? जे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन मां इन जी तरफ़ बि उलमा किराम मसइलो कढी ॿुधाइण फरमायो आहे त जॾहिं कोई कंहिंजो दरवाज़ो खड़काए, जेकॾहिं घर वारो पुछे त केरु आहीं त उनखे नालो ॾसिजे त मां फलाणो फलाणे जो पुटु। जेकॾहिं उन ॻोठ में उहे नाला घणा हुजनि त पोइ पंहिंजो नालो बि ॿुधाए, पंहिंजे पीउ जो नालो बि ॿुधाए। पुछा करे तोसां गॾु केरु आहे त ॾसे त मूंसां फलाणो गॾु आहे। अॼुकल्ह मोबाइल जो तरीक़ो आहे, मोबाइल ते ॻाल्हाए थो चवे मां फलाणो थो ॻाल्हायां। आम माण्हू जी आदत हूंदी आहे, ॾसींदा न आहिनि, चवंदो आहे सुञाणे कोन थो। इहे ग़लति अल्फाज़ आहिनि। अॻिलो नथो सुञाणे तंहिंजे करे पुछा थो करे। इहा मलाइकनि जी सुन्नत आहे। पहिरें मलाइक आसमान वारे मलाइक जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछा करणु फरमाई, केरु आहे दरवाज़े खड़काइण वारो? चई, अन जिब्राइल, मां जिब्राइल आहियां। किन जी आदत हूंदी आहे, मामा कंदा आहिनि त मां आहियां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दरवाज़ो मुबारक खड़कायो वियो। पाण पुछा करणु फरमायो, केरु? उन शख़्स चयो, साईं मां आहियां, मां आहियां। पाण फरमायो, मामा न, नालो चओ। असांखे मेराज वारे वाक़े मां उलमा किराम काफ़ी मसइला कढिया आहिनि। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे मेराज जे वाक़े मां तौहीद सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं हर जाइ ते हाज़िर नाज़िर रब जी ज़ात आहे ऐं हमेशह ग़ैब जो इल्मु, ॻुझ जो इल्मु, उहो बि रब करीम जे ज़ात खे आहे। बाक़ी नबियनि खे जेको अल्लाह तबारक व तआला इल्मु अता करणु फरमायो, उहो अंबाइल ग़ैब आहे, ग़ैब जी ख़बर ॾिनी वई। अताई इल्मु आहे जेको अल्लाह तबारक व तआला इल्मु अता करणु फरमायो। हर वक़्तु, हर घड़ीअ पूरे जहान जो इल्मु सिर्फ़ु अल्लाह पाक जे ज़ात खे आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुझु अल्लाह तबारक व तआला अजाइब ॾेखारण फरमाया। क़ौमुनि जा फरमायूं त हिकु क़ौम वटां गुज़र थियो, जेके ज़मीन खेड़े रहिया, हर ॾेई रहिया, ॿिज छटियऊं,
थोरे वक़्त में पोख पची वई, उहा लुभी वई, अन्न जा अंबार थी विया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछा करण फरमाई, जिब्राइल ख़बर ॾे ही कहिड़ा माण्हू आहिनि जो इन थोरे वक़्त में एॾो अनाज में बरकत पइजी वई। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, ही उहे माण्हू आहिनि जेके ज़कात सारे संभाले कढंदा आहिनि, अल्लाह जे नाले ते पंहिंजे माल मां ख़ैर ख़ैरात कंदा आहिनि, उन जे माल खे अल्लाह तबारक व तआला ईअं वधाइण फरमाईंदो आहे। तंहिंजे करे ॾिनल बि माल रब जो आहे ऐं अल्लाह जे नाले ते माल खे ख़र्च करणो आहे। पोइ जेके मोमिन मुस्लिमान मर्द औरतूं अल्लाह जे नाले ते ख़र्च कंदा, अल्लाह तबारक व तआला जो वाइदो आहे त वरी मां तव्हांखे मोटाए ॾींदुमि। मन ज़ल्लज़ी युक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना, केरु आहे जो अल्लाह खे कर्ज़ ॾे, कर्ज़ ॾियणु सुहिणो, उहो ई वधाईंदड़ आहे, उहो ई खुटाईंदड़ आहे। जेको अल्लाह जे नाले ते ॾींदो, रब हुनखे वधाईंदो। अल्लाह खां दुआ आहे त रब साईं मूंखे तव्हांखे जमी मुस्लमाननि खे हलाल माल मां हलाल जाइन ते ख़र्च करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। फुज़ूल ख़र्च खां, गुनाह जे कम खां इन हलाल माल खे रब साईं बचाए। पाण फरमायो बि हिकिड़ी क़ौम वटां गुज़र थियो, जंहिंजे मथनि खे कुटियो वञे पियो, उन्हनि जे मथे जे हेठां पथर रखी वञे पियो, ॿियो मलाइक उन जे मथां ॿियो पथर हणे पियो, उहो मथो चिथजी वञे पियो। वरी जेसि ताईं उहो मलाइक पथर खणे पियो, तेसि ताईं वरी उहो मथो सालिम थी वञे पियो। ईअं खोड़ क़ौम हुई। मां जिब्राइल खां पुछा कई, जिब्राइल ख़बर ॾे ही कहिड़ा माण्हू आहिनि? ॿुधाए वियो त साईं ही उहे माण्हू आहिनि जेके आज़ान ॿुधी करे निमाज़ न पढ़ंदा हुआ, आराम कंदा हुआ ऐं पंहिंजे मथनि खां विहाणा ॾेई करे सुम्ही पवंदा हुआ। अॼु इन्हनि जी इहा हालत आहे जो उन्हनि जे मथनि खे कुटियो वञे। हे मुंहिंजा मुस्लमान भाइरो भेनरियूं, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा समूरा उम्मती आहियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला मेराज वारी रात बेनमाज़नि जी इहा सज़ा ॾेखारण फरमाई, जेका हदीसनि में आहे। तंहिंजे करे निमाज़ जी पाबंदी कयो। निमाज़ मुस्लमान जे लाइ इस्लाम में निशानी आहे, मोमिन जी निशानी आहे। जहन्नम में पवण जो पहिरियों सबबु इहो ज़िक्र कंदा, क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन, असां निमाज़ न पढ़ंदा हुआसीं। तंहिंजे करे निमाज़ जी पाबंदी कयो। अलाह जे घरनि खे आबाद कंदासीं, रब साईं असांजे घरनि खे आबाद कंदो। जेसि ताईं आज़ान जो आवाज़ वेंदो आहे, शैतान भॼी वेंदो आहे। तव्हां त हुन खां टिट निकिरंदा आहिनि, एतिरो शैतान हलियो वेंदो आहे। शैतान खे भॼाइणो आहे त पोइ निमाज़नि जी पाबंदी करणी आहे, पंहिंजे ज़िंदगियुनि में तब्दीली आणणी आहे। पाण फरमायो, हिकु अहिड़ी क़ौम वटां गुज़र थियो जंहिंजा पेट शीशनि जहिड़ा हुआ ऐं घरनि जेॾा वॾा हुआ, मटनि जेॾा हुआ। उन्हनि जे पेटनि में बलाऊं अंदरि फिरनि पियूं ऐं ईअं नज़र अचनि पिया जे बेहोश माण्हू हुजे। मां पुछा कई, जिब्राइल ख़बर ॾी ही कहिड़ा माण्हू आहिनि? ॿुधाए वियो त ही उहे माण्हू आहिनि जेके दुनिया में व्याजी कारोबार कंदा हुआ, व्याज खाईंदा हुआ। क़ुरान पाक में बि व्याज खां मनो आहे।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी मना करण फरमाई मेराज वारी रात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उन शख्सन जूं शिकिलियूं ॾेखारियूं वयूं त उन व्याजनि सां कहिड़ी हालत हुई। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त रब साईं समूरनि मुस्लमाननि खे इन व्याज जहिड़ी नहूसत खां महफ़ूज़ रखणु फरमाए। तौबा जो दरवाज़ो खुलियल आहे, इंसान तौबा करे, काई ख़बर न आहे त केतिरी हयाती आहे। जेके घणे जे कढ लॻिया सिंधीअ में चवणी आहे त उहे मोटिया ई कोन। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला खां इंसान तौबा करे सम्झ धारे ही भलारो महीनो आहे। इन मिराज जे वाक़े मां असां इबरत पिरायूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दसियल इन फरमुदात खे सचो सम्झी करे जेकॾहिं सची दिलि सां तौबा कंदासीं अल्लाह तबारक व तआला गफ़ूर रहीम आहे, माफ़ करण वारो आहे। पाण फरमायूं हिकिड़ी अहिड़ी क़ौम वटां गुज़र थियो जेके औरतूं हूं उनजे मथनि खे जकड़े करे ॿधी करे उनखे लटकायो वियो। पुछा करण खां बाद में जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम ॾसियो त साईं ही उहे औरतूं आहिनि जेके दुनिया में मथो उघाड़ो करे घुमंदियूं हुयूं। मथे उघाड़े औरत जे मथां लानत वसंदी आहे, पर जेकॾहिं मर्द बि मथो उघाड़ो करे घुमंदो हदीस पाक ॿुधी आहे त जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो शैतान माण्हुनि जे मथनि खे सिंघंदो। पोइ पुछण वारो पुछा कंदो छाजे करे तूं माण्हुनि जा मथा थो सिंघे? पोइ चवंदो त जेके दुनिया में मथे उघाड़ा घुमंदा हुआ मां उन्हनि जे मथे ते पेशाब कंदो हुउमि, उहे अॼु सुञाणियां थो सिंघां थो त उहे काथे आहिनि। तंहिंजे करे मर्द खे बि मथो ढकणो आहे, ख़ासि करे औरत जे मथां त फ़र्ज़ु आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं मूंखे तव्हांखे जमी मुस्लमाननि खे मर्दनि औरतुनि खे जेके शयूं ॿुधियूंसीं इन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।